अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो तव्हांखे पंहिंजे चैनल में ख़ुशि आमदीद चऊं था। नाज़रीन, अॼु असां तव्हांखे परू चांडे जे बारे में ॿुधाईंदासीं। नाज़रीन, परू चांडियो धाड़ियल पेशे सां वाबस्ता हुयो। जीअं त धाड़ियल हिकिड़ो गैर शरई, गैर इख़लाक़ी ऐं गैर क़ानूनी पेशो आहे, पर धाड़ियल बि हो जंहिंजा वॾा त छा पर नंढा त छा, पर नंढा ॿार बि खेनि खां डिॼनि। नाज़रीन, परू चांडियो हिकु रॉबिन हुड ऑफ सिंध जे नाले सां मशहूरु आहे, जेको हमेशह ग़रीबनि जो हॾ ॾुखी ऐं ग़रीब न्याणियुनि जी मददगार पिणु रहियो आहे। नाज़रीन, तारीख़ उन्हनि खे यादि कंदी आहे जिन पंहिंजी ज़िंदगी ॿियनि लाइ वक़फ़ करे छॾी हुजे। नाज़रीन, तव्हां इहो लाज़मी सोचींदा हूंदा त परू चांडे जो नालो अॼु ताईं छो थो ॻाइजे। नाज़रीन, धाड़ियल त हिकिड़ो बेकार पेशो आहे, पर गैर इख़लाक़ी ऐं गैर शरई पिणु ऐं गैर क़ानूनी पिणु आहे। पर नाज़रीन, परू चांडे जा कम ऐं करतूत जो नालो अॼु रोशन कयो बीठा आहिनि। नाज़रीन, जॾहिं बि हू कंहिं अमीर खां माल या फुर कंदो हो त उहो ग़रीबनि में अची विरहाईंदो हो, जंहिंजूं चुल्हियूं वेरान हूंदियूं हुयूं ऐं जन न्याणियुनि जो लाइ ॾाज न थींदो हुयो, उन्हनि जी हू भरपूर नमूने सां मदद कंदो हुयो। नाज़रीन, परू चांडियो माण्हुनि लाइ केतिरा इनाम रखिया विया, जॾहिं त परू चांडे खे सैयद मूसाणीअ भरिसां क़त्लु कयो वियो। नाज़रीन, इहा थी तव्हांजे लाइ मालूमात जेका तव्हां सां असां शेयर कई। उमेद कयूं त तव्हांखे बिल्कुलु पसंदि आई हूंदी। नाज़रीन, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं बेल जा आइकन खे लाज़मी प्रेस कंदा, जीअं तव्हांखे ॿिए वीडियो जो नोटिफिकेशन आसानीअ सां मिली सघे ऐं तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो थी सघे।